सॼी संगत खे सलाम। साईं सां गॾु लतीफ़ जे मेले में हाज़िर आहियूं। लतीफ़ साईं जी जेका सो महफ़िल त आहे ई आहे, पर अॼु जेका सो लतीफ़ साईं जे असीं जेका सो मेले में आहियूं। ऐं जेको मेलो आहे लतीफ़ साईं जो रिसालो माना मेलो। पोइ उन मेले में हिकिड़ो खंभात जो सुर आहे। पोइ उन में लतीफ़ साईं जेका सो चंड सां बि ॻाल्हायो आहे, पोइ उठ सां बि ॻाल्हायो आहे, करे सां बि ॻाल्हायो आहे, पोइ तारनि सां बि ॻाल्हायो आहे। पोइ पाण फ़िलहालु अॼु जेका सो ॻाल्हाईंदासीं जेका सो चंड सां ॻाल्हाईंदासीं। चंड जे बारे में जेका सो छा जेको आहे सो असां महफ़िल में ऐं लतीफ़ साईं जे मेले में साईं असां सां गॾु आहे। साईं सां गॾु तव्हांखे सलाम था कयूं। ऐं जेके दोस्त आया आहिनि उन्हनि सभिनी जी महिरबानी, भली करे आया। हीअ अब्दुरहमान दायो चाची ईसे जो पुटु मकान शरीफ़ खां, उहो बि असां सां ई गॾु वेठो आहे। ऐं हीअ असांजो यार शाह नवाज़ घोटो, इहो बि किथे न किथे आहे। हीअ अहमद गाज़ी, हिनखे बि सलाम था कयूं। असांजो यार आहे असांजो, लतीफ़ साईं जो आलिम आहे। सो अॼु कहिड़ा इहो बैत पढ़सी जेको पढ़ाया त यादि सिधा थी करो न, सिधा थी करो न। हा, त चंड तुंहिंजी राति पाड़िया न प्रीअ सां, माना चंड ॻाल्हाइण पिया, आशिक़ ॻाल्हाइण पिया। ए चंड तुंहिंजी राति पाड़िया न प्रीअ सी। हाणे आप आख ॿुधा। हा, तुंहिंजी राति पाड़िया न प्रीअ सी, तूं अछो में राति सॼण नित सोजरा। तूं अछो में राति, तूं माना तूं रुगो राति जो अछो आहीं, पर मुंहिंजो जेको पीउ आहे, मुंहिंजो जेको महबूब आहे, उहो हर वक़्तु जेको आहे चमके थो, हर वक़्तु भलो आहे। लतीफ़ साईं जो मेलो, मेला ज़रूरी न आहे त हर को जेको आहे दरगाहनि ते मल्हाइणु खपनि। लतीफ़ साईं जो शहर त सॼो हिकिड़ो मेलो आहे। उते हर 14 जी राति ते जेको आहे सो मेलो थींदो आहे। ऐं उते जेको आहे सो हर जुमे जी राति मेलो थींदो आहे, हर आर्तवार जी राति मेलो थींदो आहे। त सदाईं उते मेला आहे। सो अॼु अचो त पाण जेको आहे लतीफ़ साईं जे हिन मेले में था हलूं। ऐं लतीफ़ साईं जे उन मेले में जेको आहे असां जेको खंभात जेको आहे उनखे जेको आहे सो अॼु खेॾूं था, उन में हलूं था। खंभात जी जेका बाज़ार में ऐं लतीफ़ साईं जेको चंड सां जेको सो ॻाल्हायो आहे। 14 शाइर जेके आहिनि उहे बादशाह माण्हू आहिनि, माना उन्हनि जो जेको आहे पंहिंजो उन ॿोली उनजी पंहिंजी आहे, ऐं उन्हनि जी अखि उन्हनि जी पंहिंजी आहे, उन्हनि जा कन पंहिंजा आहिनि। ऐं उहे हर माण्हू खे पंहिंजी पंहिंजी नज़र सां ॾिसनि था। अॻे छा हो, हीउ माण्हू केरु आहे, आसमान खां उॾामंदो आयो आहे, उन सां हुननि जो हू उनखे पंहिंजे नज़र सां ॾिसनि था, हू पंहिंजे चश्मे सां ॾिसनि था उनखे। पर अॼु अचो थी लतीफ़ साईं जेको आहे चंड सां, छो जॾहिं बि जेको आहे सो लतीफ़ साईं जो मेलो ईंदो आहे, 14 जी राति ईंदी आहे खंभात, पोइ 14 चंड जो यादि ईंदो आहे। इहो साईं खे इहो वेठो ॿुधायो, इहो साईं खे ईमान खे। पोइ इहो खंभात जो सुर इन में जेको आहे सो लतीफ़ साईं जेको आहे सो माण्हुनि सां कावड़ियो आहे। ऐं हिते जेको आहे सो पहिरीं ॻाल्हाए थो जेको आहे सो चंड सां ॻाल्हाए थो, उन खां पोइ वरी उठ सां ॻाल्हाए थो, उन खां पोइ वरी तारनि सां ॻाल्हाए थो, ऐं पोइ वरी पिरीं आहे, पोइ पिरीं जी वरी पोइ तारीफ़ थो करे। माना ईअं सम्झो चंड ऐं पिरीं जेको आहे सो असांजो महवर आहे। ऐं उन में अचो त जेको आहे ॾिसो त कीअं जेको आहे सो ॻाल्हाए जेको आहे सो पंहिंजो जेको आहे चंड सां थो ॻाल्हाए। माना हिते लतीफ़ साईं शाइर जे हवाले सां उनखे कढी छॾियो। माना हाणे हीअं त हिकिड़ो आशिक़ ऐं उहो आहे जेको आहे सो चंड सां थो ॻाल्हाए। चई नासींदे निगाह पहिरीं कहिड़ी पिरीं, माना चंड खे हुकुम थो करे, आशिक़ थो करे त जीअं ई उभरी नासींदे निगाह पहिरीं कहिड़ी पिरीं ॾे अहवाल, अहवाल आजिज़नि जा आख़ जो लॻ अलाह, अहवाल आजिज़नि जा आख़ जो लॻ अलाह ते रोज़ निहार राह। नियापो त ॾिसो केॾो ख़ूबसूरत आहे। ऐं हिन नियापे में जेको आहे सो दुआ आहे, हिन में जेको सद आहे, जेको हिन में जेको आहे मुतालबो आहे उन में। ऐं हिकिड़ी सद केॾी वॾी सद आहे त रोज़ निहारींद राह अखियूं अव्हां जी आस।
माना तव्हां खां सवाइ ॿियो असांखे को आसरो ई कोन्हे को। माना रोज़ानी जेको आहे सो अछू तव्हां सां निहारीनि थियूं पियो। माना हाणे हीअ जेको आहे सो सौंस जो जेको आहे जेको समाज आहे जंहिंमें उहो रहे थी ॼण उन खां जहिड़ी कावड़ियल ऐं उन सां कोन थी ॻाल्हाए। हाणे पहिरीं हुनजो अलाए किथे आहे, पर इहा ॻाल्हि एतिरी सम्झी वई आहे की जेको आहे चंड जेको आहे सो रोज़ानी अचे थो वञे थो त माना किथे न किथे जेको आहे पहिरीं हूंदो हिनखे ज़रूरु ख़बर ऐं हीअ जेको आहे सो नियापो मुंहिंजो खणी वेंदो आहे। हाणे चंड जे वसीले जेको आहे सो पंहिंजे महबूब लाइ जेको आहे सो नियापा थी मां चई नासी जे नज़र पहिरीं कजी पहिरीं चई नासी जे नज़र प्यारा निसार पंहिंजो आशिक़ थो चवे त नासी जे नज़र पहिरीं कजी पहिरीं दी चई कमर कहज क़रीब खे चई कमर ए चंड कहज क़रीब खे चई छा चवां उनखे चई उनखे चइजे त निसत ऐं निॿर। माना हाणे सत बि न रहियो आहे, हाणे सघ बि न रही आहे, हाणे सामत बि न रही आहे, हाणे साञा बि न रही आहे। चई हाणे सफ़ा जेको आहे सो बेकार थी वियासीं, कंहिं कम जा कोन रहियासीं, केरु सुञाणे ई कोन थो तोखां सवाइ। हाणे तव्हांजो महबूबनि जो ई आसरो आहे। माना कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, कॾहिं कॾहिं अहिड़ी सूरत थी वेंदी आहे जो सफ़ा ऊंधा थी वेंदो आहे माण्हू। ऐं जॾहिं माण्हू जे पंहिंजे अंदरि में जॾहिं ऊंधा थी वञे त पोइ ॿाहिरि माण्हू जी कहिड़ी जेका रोशनाई माण्हू खे ॾिसण में ईंदी। ऐं लाज़मी त ॿाहिरि जी रोशनाई जे लाइ तव्हांजी अंदरि जी रोशनाई ज़रूरी, ऐं जेका तव्हांजी अंदरि जी जेका रोशनाई आहे उन जे लाइ ज़रूरी आहे की ॿाहिरि जी जेका रोशनाई इहा बि ज़रूरु हुअणु खपे। ऐं तव्हांजे जेको आहे सो तव्हां सभिनी जेको आहे सो महिरबानी दोस्तनि जी कंहिंजा वठा ना मिड़े मुंहिंजे जीव में। उन अली मोहम्मद गबोल बि असां सां गॾु आहे, साईं अब्दुल ख़ालिक पली इहो सूफ़ी त असां सां गॾु आहे, निसार मंसूर ॾाढो निसार तुंहिंजी जेको आहे सो नज़म तुंहिंजा जेको वणनि था। ऐं रोज़ानी हिकिड़ो नज़म जेको आहे सो लिखंदो असांखे लतीफ़ साईं छॾे कोन थो न त असां ॿियो चङा भला शाइर थी वञूं तव्हां जहिड़ा, पर फ़िलहालु इहो आहे हाणे ॾिसूं था की लतीफ़ साईं आहे। हाणे जेसि ताईं जेको आहे सो साह आहे तेसि असीं सम्झंदा हिन यार जी जेका असां ॿोली सम्झी वठूं ऐं हिन जो रोमांस हिन जो सम्झी वठूं। अॼु असीं जेको आहे सो लतीफ़ साईं जो हे ॿिया छॾे ॾे मुल्क दुनिया खे वेही ॿुध इश्क जो ॻाल्हियूं, हे दुनिया जा जेके आहिनि दर्द खफ़ा इहे सभु छॾे लतीफ़ जी अॼु मेले में आहियूं। ऐं उन लतीफ़ में अॼु उन मेले में जेको लतीफ़ साईं जेको आहे उहो अॼु जेको आहे सो आशिक़ जो हिकिड़ो किरदारु हिकिड़ो ड्रामो ईअं हले पियो, हिकिड़ी फिल्म आहे हिकिड़ी, उन में जेको आहे चंड सां जेको आहे हिकिड़ो माण्हू आहे उहो ॻाल्हाए पियो। पोइ उहो माण्हू केरु बि थी सघे थो, छोकिरो बि थी सघे थो, छोकिरी बि थी सघे थी, छो आशिक़ आहे न, आशिक़ केरु बि थी। कॾहिं पुनू ते जेको आहे सो आशिक़ ससु हुई, कॾहिं जेको आहे पुनू चरियो थी पियो हलियो, पोइ पछाड़ी जो ससु ई चरी थी पई हली। पोइ आहे त उहो ई माण्हू आहे, पोइ केॾी महिल औरत थी थो वञे, केॾी महिल मर्द थी थो वञे, केॾी महिल हिन में त अजीब जेको आहे सो लतीफ़ कमाल थो करे। असांजे समाज जो दर्द माण्हू माना समाज सां खां सवाइ माण्हू छा आहे, ऐं माण्हू समाज जो हिसो आहे। तंहिंजे करे अॼु ईअं इंफ़रादी तौर ते ॼण जेको आशिक़ आहे उनखे चंड खां जेको आहे सो नियापत जेको आहे सो ॾियारे। चई नासींदे नृत पहिरीं कजी पहिरीं ईंदी, चई नासींदे नृत चई उभरंदे ई जेको आहे सो जेका असां नज़र जेका आहे पहिरीं जेको आहे सो पहिरीं न कजे। चई कमर वरी जेको आहे सो अरबी जो लफ़्ज़ जेको आहे सो खणी आयो लतीफ़ सां। मर्ज़ी आहे उनखे जिते उनखे काफ़िया ऐं उते तजनीस हरफ़ी उते ठहे थी उते उहो लफ़्ज़ खणी थो अचे उते। चई कमर कंहिं क़रीब खे सारे साण सुरत, माना वॾे ध्यान सां जेको आहे वॾे प्यार ऐं पाॿो सां जेको आहे सो हीअ पैगाम जेके आहिनि पीरनि खे पहुचाइजे। ऐं उनखे चइजांइ छा तमामु अहम नियापो आहे। ऐं मुंहिंजे पहिरीं खे चइजांइ त चई ॿियो भरवसो न भित, चई ॿियो को घर ई कोन्हे, को न को तड़ आहे, ॿियो को सुझे ई कोन थो तोखां सवाइ को माण्हू। चई ॿियो को थींदो न आसरा हूंदा आहिनि, फलाणो ईंदो, चाचो ईंदो, मामो ईंदो, फलाणो ईंदो, चई न केर ई कोन्हे। चई ॿियो भरवसो न भित, माण्हू थींदो न पछाड़ी थिड़ी वञी कंहिं भित सां लॻंदो आहे, चई भित बि कान्हे को अची भाकरनि में भरे, को अची उथारे,
किरी पवंदो को जेको आहे कुल्हे ते खणे को सौं करे चए थो केर बि कोन्हे को। माना ही इंसान ज़ात कॾहिं कॾहिं जेको आहे अहिड़ी जाइ ते पहुची थो वञे कॾहिं कॾहिं जो ॼण त जेको आहे माण्हू सफ़ा अकेलो थी थो वञे। ऐं इन अकेलाई जो जेल में छाजे लाइ विझंदा, जेल में मानी मिलंदी आहे माण्हू खे, सुतो पियो हुजे 24 कलाक भले, पर अकेलो थी वेंदो आहे। हीअ हेॾी सारी दुनिया आहे ऐं उन में जेकॾहिं सभु कुझु हुजे, इहे माल मलीदाब हुजनि, इहे मालातूं, इहे गाॾियूं सभु कुझु हुजनि, ऐं पोइ ॾाढे वताए वारी ॻाल्हि चइण सभु मेड़े ॼणे गॾु करियूं पर होॾे अमा बि मरी वञे। ऐं आउं चवां थो त हीअ अहिड़ो त सरमाए में बि जेको आहे दास कैपिटल में बि अहिड़ी ॻाल्हि कोन लिखी आहे काल में। माना सरमाएदारी जी इंतिहा इहा आहे, हीअ वतायो फ़क़ीर हिकिड़ो मिसाल थो हिकिड़ो ॾिए त माना ईद बरात थिए पोइ माण्हू रधे सभु मरी वञे, माना कमाए करे रधे पकाए हाणे मरी वञे, उन खां पोइ आउं ऐं अमा वञूं त सभु मेड़े चूंडे खणी आयासीं। हाणे थलो सॼो भरिजी वियो, हाणे छा करियूं? हाणे हीअं करियूं त हाणे इहो जेको आहे पाण जेको आहे वेही जेको आहे हाणे अमा बि गुज़ारे वञे, माना पोइ अकेलो ईअं रहे। ॻाल्हि अकेलाई त आई त कॾहिं कॾहिं जेको आहे माण्हू अकेलो थी वेंदो, पोइ माण्हू कॾहिं चंड सां ॻाल्हाईंदो आहे, कॾहिं माण्हू पंहिंजो अंदरि सां ॻाल्हाईंदो आहे, दिलि सां ॻाल्हाईंदो आहे, कॾहिं माण्हू सिज सां ॻाल्हाईंदो आहे। हाणे हिते जेको आहे हीअ जेको आहे आशिक़ु आहे, चए चङा चंद चए सनिया खे सॼण, माना हिते चई त ॿियो भरवसो न भित अखियूं अवां जे आसरे, चई नासींदे निहार पहिरीं। हाणे नापो अञा हले पियो, काफ़िया मटाईंदो अचे, थोरो थोरो ॻंढियूं ॿधंदो अचे जेको आहे हुनखे ख़ियाते खे, जेको मैसेंजर आहे उनखे ॿुधाईंदो अचे, चई नासींदे निहार पहिरीं की पिरींदे, चई आऊं जे ॾींहं सनियड़ा चइज चंद अपार, चए आऊं जेके तोखे सनियड़ा पे जेको आहे ॾियां या जेके सनियड़ा पियो तोखे ॾियां, इहे चंड इहे खणी वञे अपार, ओ न पार खणी वञे जेको आहे महबूबनि खे वञी ॾिजईं ऐं उन्हनि खे चईं छा चइजईं, केॾो जेको आहे वॾो ॾियापो आहे, केॾो वॾो इश्क़ आहे, केॾी वॾी जेको आहे कमिटमेंट आहे। ऐं असुल में इन खां वधीक जेका आहे ॿी कमिटमेंट कान थी सघे थी। हीअ वॾी ॻाल्हि जेका आहे लतीफ़ साईं थो करे त साजन सभु जमा, साजन ए मुंहिंजा महबूब ए मुंहिंजा सॼण, साजन सभु जमाल अखियूं अव्हां जी आस, माना ॿियो को आसरो ई कोन्हे उहो तव्हां खां सवाइ, सॼी जमाल ॿिए केॾा ॾिसणो ई न आहे, जो अखियुनि खे ख़बर ई कोन्हे त को ॿियो बि को थींदो आहे। हबीबन हेकार मुंहिंजा मेहर सॾु कयो, असांजो इश्क़ ईअं आहे जे हिकिड़ो दफ़ो महबूबनि तोखे सॾु कयो, चई हबीबन हेकार मुंहिंजा मेहर सॾु कयो, चई सोमूं सभु जमाल ओरण उहो ई थियो, चई सॼी जमाल इहा ई ॻाल्हि वेठी कईसीं, उहो ई ओरण हो त महबूबनि मूंखे सॾु कयो, असां जी चयो उन जी में सॼी ज़िंदगी गुज़री वई हली, चई चङा चंद चएज सनिया खे सॼण, चई चङा चंद चएज सनिया खे सॼणे, चई अङण मथां उभरी, चई अङण मथां उभरी, चई पिरियां जे पए चई ॿिए पासे न वञिजांइ ऐं तकिड़ो वञिजांइ। माना ॾिसो नी आशिक़नि जे मुठ में आहिनि, चंड बि उन्हनि जे मुठ में आहे, सिज बि उन्हनि जे मुठ में आहे, फितरत आसमान ऐं धरती सिज चंड तारा, आशिक़ आहिनि, बादशाह थींदा आहिनि उहे। सो उनखे हुकुम थो जेको आहे आशिक़ करे चंड खे चङा चंद चए, वरी चंड जी तारीफ़ करे चङो माण्हू ई ॻाल्हि ॿुध, चई चङा चंद चए सनिया खे सॼणे, चई अङण मथां उभरी, चई अङण मथां उभरी, चई पिरियां जे पएज, पर ॿुध ॻाल्हाईंदे कीअं, मिलंदे कीअं, आदाब अचनि था, चई झीणो ॻाल्हाएज, आस्ते प्यार सां ॻाल्हाइजांइ, चई झीणो ॻाल्हाएज, चई ॿियो तूं छा कंदे, चई पेरे विझी हथड़ा, चई वञा पेरनि ते हथड़ा रखी पोइ आस्तड़े आस्तड़े जेको आहे ॻाल्हाइजांइ, ईअं न थिए जेको आहे महबूब कावड़जी पवे, जेको आहे महबूब सां तमामु हिलम
तमामु निमाणाई तमामु प्यार सां ॻाल्हाइबो चई आऊं जे ॾिए ई सनीहड़ा। ॾिसो न कीअं जेको आहे सो पिरीं ऐं चंड ऐं लतीफ़ कीअं जेको आहे सो गॾियल सां असीं मेले में घुमूं पिया, लतीफ़ सां गॾु आहियूं, लतीफ़ असांखे जेको आहे सो घुमाए पियो, पंहिंजो मेलो घुमाए पियो, इहे आशिक़नि जा जेका मेला पियो ॿुधाए। चई चंड आऊं जे ॾींहुं सनीहड़ा से तूं पलय बंध, आऊं जे ॾींहुं सनीहड़ा चंड पलय बंध, चई चइज हाल हबीब खे। चई माना हीअ जेका सॼी ॻाल्हि तोखां कईसि तूं कीअं पिया गुज़ारियूं, चई चइज हाल हबीब खे, चई नेई निवड़ाए कंध, चई ॿियो चइजईंसि चई तो तेॾाहीं, चई तो तेॾाहीं पंध जेॾां आलम आसरो, चई तुंहिंजो पंध चंड खे चए तुंहिंजो जहिड़ा पंध आहे इन सॼे आलम खे ओॾाहीं आसरो आहे। चई उभर चंड पस पिरीं तो ओॾाऊं ॾूर। हाणे उहो चंड खे मिंथ थी करे चए थी हाणे तूं महिरबानी कर देरि न कर, हाणे असांजो त साह वञे। चई उभर चंड पस पिरीं तो ओॾाऊं ॾूर। वाह वाह। चई सॼण आऊं ॿुधायां मुंहिंजो महबूब हींअर किथे हूंदो, चई सॼण सुता विल में, चई ॿियो चोटा भरे कपूर, चई कपूर सां पंहिंजा चोटा भरे हींअर सुता हूंदा ऐं विल में सुतल हूंदा, थले जे अङण ते सुतल हूंदा। चई सॼण सुता विल में, चई चोटा भरे कपूर, चई पोइ पाण नथी वञी, चई पाण कीअं वञा पेरे आऊं न पुॼणी, चई पेरे आऊं न पुॼणी बाबल ॾिए न ॿूर, चई जंहिं ते चढ़ी असूर, चई जंहिं ते चढ़ी असूर, चई संझे सॼण सहेटिया, चई जंहिं ते आऊं असर जो चढ़ी वञा जेको आहे सो महबूबनि सां मिलां वञी, चई त आऊं मूंखे मुंहिंजो त जेको आहे सो हाल इहो आहे त आऊं उकंडियाई न मरां, चई मूंखे त हाणे इहो शक ई पियो आहे त आऊं रुॻो हुन सिक में न मरी वञा, अलाए मुलाक़ात थींदी अलाए कोन थींदी, हीअं पकी विरांट में त अची पिया आहियूं, ख़बर कान्हे का मिलंदासीं अलाए कोन। तंहिंजे करे जेको आहे सो हीउ चवे त पेरे आऊं न पुॼणी बाबल ॾिए न ॿूर, जंहिं ते चढ़ी असूर संझे सॼण सहेटिया, चई आऊं उकंडियाई न मरां, माना सिकंदे आऊं जेको आहे सो मरी न वञा। उहो आहे किथे किथे ईअं बि थो थिए त जा हुई जीअरी विरची न वेठी, वञी भूअं पेठी सिकंदे खे सॼणी, पुनू ससी खे कोन मिलियो, मेहार सोणी खे कोन मिलियो, वीचारियूं सिकंदे जेको आहे सो का ते चढ़ी वई, का जेको आहे सो बरनि में जेको आहे सो रुली वई, का वीचारी जेका आहे दरिया में ॿुॾी वीचारी हली वई। आशिक़नि सां हशर कहिड़ो थो थिए, हीअ आशिक़ खे बि जेको आहे सो इहो ई को वहम वेही वियो आहे, सो उनजे करे इहो उन जो इज़हार जेको आहे सो लतीफ़ थो करे त आऊं उकंडियाई न मरां, चई आऊं उकंडियाई न मरां, चई पिरीं भला पर ॾूर, चई मुंहिंजो पिरीं आहे भलो, पर भलो त आहे पर परे आहे, हाणे ऐं दिलि चवे त आऊं हितां वञा ॿ टे कलाक वाकड़ कंदो वञी मिली अचां, कोन्हे परे आहे। चई बाबल ॾिए न ॿूर, पोइ जेको आहे सो ॿूर कोन थो ॾिए, चई त बाबल ॾिए न ॿूर पंध न जोगी पीअड़ी, चई पंध मुंहिंजे वस में कोन्हे को अबो उठ कोन थो ॾिए, चई चंद चिटाई तुंहिंजी सुहाईअ में सूर, चई चंद चिटाई तुंहिंजी, चई तुंहिंजी जेका चिटाई आहे सुहाईअ में सूर, चई मुंहिंजे लाइ सूर थी पई आहे, चई लाया लाल लिंगनि खे चंदन भरे ॿूर, चई लाया लाल लिंगनि खे चंदन भरे ॿूर, चई कूमाणो कपूर। हाणे हीअ जेको आहे सो पिरीं जी हीअ जेको विछोड़ो जेको आहे ऐं जेको इंतज़ारु आहे उनजो जेको गॾियल जेको दर्द आहे ऐं उन दर्द में जेको आहे हीअ सुहिणो जेको रोमांस जेको आहे उनजो कमाल आहे। चइजे त कूमाणो कपूर मूं वाझाईंदे पिरींअ खे, चई पिरीं खे वाझाईंदे जेको आहे सो मुंहिंजो कपूर जेको उहो ई जेको आहे सो सुकी वियो आहे, जो
मुंहिंजो जेके ख़ुशबू जेके हुयूं उहो ई कावड़जी वियूं, हे मुंहिंजा रंग जेके आहिनि उहे ई रुसी विया हुआ, हाणे मुंहिंजो वरम जेको आहे उहो ई मटिजी वियो। चई लाया लाल लिंगनि खे, चई चंदन भरे बूर, चई केॾा जेका लिंगनि खे चंदन जा बूर हयासीं। चई लाया लाल लिंगनि खे, चई चंदन भरे बूर, चई कुमाणो कपूर, चई सभु कुझु कुमाणजी वियो हुयो, कुझु न बचियो। चई कुमाणो कपूर मूं वाझाईंदे प्रिय खे, चई आयो चंद चढ़ी, चई चारीअ जो चयो करे। चई चंड खे चढ़णो ई अॼु हो जॾहिं असांखे महबूबनि सां मुलाक़ात करणी। माना हीअ वरी आशिक़नि जा जेके थींदा आहिनि, जेके आहिनि ॿारड़ियुनि वारा, ॼारियुनि वारा ऐं झंगनि वारा जेके अंजाम ऐं जेके इश्क जेके थींदा आहिनि, छो की माण्हू सॼे जेका असांजे समाज जा आहिनि फ़ोटू कढिया, पोइ उन में जेके उणायूं जेके आहिनि उन्हनि जा बि उन फ़ोटू कढिया आहिनि, पोइ उन में जेके चङायूं आहिनि उन्हनि जा बि जेका उन फ़ोटू कढिया आहिनि, पोइ उन में जेको आहे हिकिड़ो अहिड़ो मंज़र ॿुधाए पियो, उन में ओचितो हुनखे ख़बर पइजी वई असां ही कयो छा, असां डाई कहिड़े ॾींहुं रखी आहे, कहिड़ी राति रखी आहे, जंहिं राति चंड चढ़ी आयो। हीउ चंड चढ़ी आयो त हाणे मुलाक़ातूं कीअं थींदियूं? चई इहो मंज़र थो ॿुधाए। चई त आयो चंड चढ़ी, चई चारीअ जो चयो। अदा अलबस्ती भली करे आहे ऐं लतीफ़ साईं जे हिन मजलिस में गुलहसन कलमती असांजो जेको आहे नौजवान मौरख जेको आहे अदीब मुंहिंजो यार आहे, अदीब आलिम, ऐं इहो बि असांजे लतीफ़ में असां सां गॾु आहे मजलिस में। हीअ सलीम मेमण बि असां सां गॾु आहे, सरताज अहमद जावरी, जावरी मुंहिंजा नानाणा आहिनि। जावरी ज़ात ॿुधंदो आहियां, मूंखे नानी यादि ईंदी आहे, मूंखे मामाणा यादि ईंदा आहिनि। ख़ुदा तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, तव्हांजी महिरबानी। अॼु लतीफ़ साईं जे मेले में आहियूं ऐं उन में अॼु जेको आहे चंड सां जेको आहे आशिक़नि जो जेको जेके आहिनि बुखा मेलो जेको आहे ॻाल्हियूं उन्हनि ते वेही जेको आहे ॻाल्हायूं था, उन्हनि ते पढ़ूं था वेही, ऐं तव्हां सां गॾु आहियां। चई आयो चंड चढ़ी, चई चारीअ जो चयो करे। चई चुगली के हईं, कंहिं चुगली कई बाबा, अॼु हमरा मिलंदा, अॼु हिननि जूं मीटिंगूं थींदियूं ऐं अॼु जेको आहे छापा हणिजो अथई। पोइ हाणे सिंपल आहे, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, पोइ आशिक़ इलाही क़िस्मनि जा आहिनि। पोइ आशिक़ रुॻो इहो कोन्हे आम रवाजी जेके असां जेके इश्क ॾिठा आहिनि पोइ इहे आहिनि, इहे बि आहिनि, माण्हू आहे, माण्हू जे ज़िंदगी में रहे थो, उन में इहे उन जूं ख़ुशियूं आहिनि उन जूं, पर असुलु ॻाल्हि आहे माण्हू जी जेका ज़िंदगी आहे, माण्हू जो जेको तहफ़ुज़ आहे, माण्हू जो जेको मुस्तक़बिल आहे, जेको माण्हू जो जेको आईंदो ऐं जो जेको औलाद आहे, उन जे लाइ जेको आहे सो जीअणो आहे, उन जे लाइ मरणो आहे। अहिड़ो माहौल ठाहिणो, अहिड़ी सोसाइटी ठाहिणी आहे जो माण्हू जेको आहे तव्हांजो जेको ईंदड़ जेको मुस्तक़बिल आहे उहो अज़तनि में रहे न रहे, अज़ाबनि में न रहे। हीअ असीं जेको आहे लतीफ़ साईं जो जेको रोमांस आहे, हीअ कीअं जेको आहे सो चंड जे वसीले जेको आहे सो महबूबनि सां ॻाल्हाए थो। हाणे वरी अञा बि इहा ॻाल्हि थो करे जो उभो उत अड़ी, माना स्टोरी आहे त माना ॿुधाए पियो त चंड चुरे ई नथो। माना ॾिसो न, हाणे हू चंड जेको आहे सो उन चंड खे घुरिजे त हुनजो पंहिंजो जेको फितरी सफ़र आहे, पंहिंजो पंधु बछो हलियो वञे, पंहिंजो कंधु हू कंध बि उते करे बीह रहियो, पंधु बि उते करे बीह रहियो, न को हेॾां न को होॾां। असुलु ॻाल्हि आहे त हुननि खे जेको आहे सो मुलाक़ ॾिसणो, हुनखे दीदार हुनखे करिणो, हुनखे आशिक़नि जा ऐं माशूक़नि जा जेके मेला जेके आहिनि उहे उनखे ॾिसणा हुआ उनखे, त उनजे करे जेको आहे सो हीअ वरी कावड़जी कंहिं ते पियो, चंड ते कावड़जी। चंड खे चए थो आयो चंड चढ़ी, चारीअ जो चयो करे, चई उभो उत अड़ी, जित ॾिठाई पिरीअ खे, चई कमर कारो नाग तोखे खाए कॾहिं। हाणे वरी चंड खे चयो, हिते वरी जेको आहे सो लफ़्ज़ वरी कमर खणी आयो, चई कमर कारो नाग। सवेर जेको आहे सो चंड जे हथां जेको आहे सो उनखे जेको आहे सो उमाणी पिंडिया पा पियो, उमाणी चंड ते जेको आहे आशिक़ पियो कावड़जी। चयो कमर कारो नाग तोखे खाए कॾहिं, चई विछोड़ो विड़वान, चई मसे मसे मिलिया हुआसीं, मसे मसे मुलाक़ात थी, चई विछोड़ो विड़वान, चई ॾिनई ॾुखोयनि खे, चई अॻो ई फटल हुआसीं, अॻो ई ॾुखोया पिया हुआसीं, वरी असांखे विछोड़ो ॾेई।
चई चंड खे चोराए झुड़ झपे ई न वञे। चई काबू करींसि, चई पंहिंजे चंड खे काबू कर। चई चंड खे चोराए झुड़ झपे ई न वञे। चई ऊंधा ई आहे अजो आशिकनि जो। चई इहा जेका ऊंधा ई आहे इहा ई आशिकनि जो अजो आहे। इन में जेको आशिक जेको आहे पंहिंजो कमु करे सघनि था। इहा जेको जहाज़ जो जेको दौरु आहे इहा ऊंधा ई आहे। ऐं इन में जेके आशिक आहिनि, जेके वाक़ई ज़िंदगी कुझु करणु चाहिनि था, त हीअ जीअं दुश्मन जेके आहिनि सभु पाण में विढ़िया पिया आहिनि या सभु माण्हू मेड़ मेड़ा में लॻा पिया आहिनि। माना को बि माण्हू जेको आहे पंहिंजो जेको मुस्तक़बिल आहे, पंहिंजो जेको महबूब आहे, जेको उनखे बचाइणु, उनखे संवारण जे लाइ को बि माण्हू तयारु कोन्हे। उन करे चवे थो त हीअ अहिड़ी जेका लुटमार जेका लॻी पई आहे उन में तव्हीं उन्हनि माण्हुनि सां रलिजी न वञिजो। तव्हांखे इहो मौक़ो मिलियो आहे, केॾियूं जेका ख़ूबसूरत ॻाल्हियूं थो करे तव्हांजो यार। चए थो चंड खे महफ़ूज़ करियो। चई चंड खे चोराए झुड़ झपे ई न वञे। चई झुड़ झपे वञे चंड खे, उन जे करे उनखे हिफ़ाज़त खपे। चई ऊंधा ई आहे। माना ॾिसो नी, ख़ुदा चवे थो त इहो ॾींहुं जेको आहे इहो मूं पोरे जे लाइ ख़लकियो आहे, तव्हां पोरियो करियो सॼो ॾींहुं। ऐं राति जेका आहे सा उहा तव्हांजे जेको आहे आराम जे लाइ ख़लकी। माना राति आराम जे लाइ आहे। ऐं हिते असां जंहिं सोसाइटी में रहूं था उते न को रुॻो राति आराम जी आहे, न को ॾींहुं आराम जो आहे। हिते त ख़बर ई कान थी पए त राति कहिड़ी ॾींहुं कहिड़ो। हिते ॾींहं खे चवनि था राति चओ, राति खे चवनि था ॾींहुं चओ। माण्हू चवंदा हा ठीकु आहे। हाणे हिते त अहिड़ी जेको आहे दौर में अची रहूं था। उहो हबीब जेका जालिब वारी ललकार, मैं नहीं मानता, मैं नहीं मानता। हाणे उहे अहिड़ा जेका आहे हींअर माण्हू ॼण त आहिनि ई कोन, ॼण त गुज़ारे विया हलिया। जेके आहिनि उहे जेका घोड़ा घोड़ा कनि पिया। लतीफ़ साईं चयो न, वोए वोए कंदी वत मता वोए विसारीअ रंधनि मथां रत हाथ पसी होट खे। ऐं अञा बि जेको आहे सो 14 जे चंड जे हवाले सां जेको आहे कुझु बैत पढ़ंदासीं। उहे 2-3 ॾींहं जेके मेले वारा जेके आहिनि उहो ई खंभात पढ़ंदासीं। छो त खंभात जेको आहे सो ॾाढो सवलो बि आहे। ऐं हिन खंभात में जेको आहे सो रोमांस जेको उन में आहे। पोइ जेको आहे सो उठ सां ॻाल्हाईंदो, उन खां पोइ वरी करकन सां ॻाल्हाईंदो, पोइ वरी तारनि ते वेंदो, हुन तारे हुन जाइ हुत मुंहिंजा सुपरी। माना आउं सम्झां थो त को ज़मानो अहिड़ो ईंदो जो ही माण्हू जेके आहिनि से उहे हिन तारनि ते जेका सो घुमंदा। हींअर बि कोशिशूं कनि पिया, चंड ते चढ़िया आहिनि, मरीख़ ते बि विया आहिनि। ऐं ॿिया जेके सियारा ग्रह तारा उन्हनि ॾांहुं जेको आहे सो जेके माण्हू आहिनि, आज़ादु आहिनि, जिन माण्हुनि खे कुझु करिणो आहे उहो कनि पिया। बाक़ी जेके माण्हू माल पिया मेड़ीनि, जेके माण्हू चिलड़ जेको आहे सो इहो अॼु हुनखे बि पढ़ायोसीं। ऐं अवसर त ॾाढो ख़ूबसूरत बैत आहे। त हर बैत जेको आहे सो लतीफ़ साईं जो आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत आहे। पर चए थो चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न प्रियसी। शाइर आहिनि उहे पोइ जेको आहे सो ॻोल्हींदा आहिनि, तशबीहूं ॻोल्हींदा आहिनि। चंड जहिड़ो आहे महबूब, पोइ इस्तारा ॻोल्हींदा आहिनि। न सफ़ा चंड। चई न आउं भेट ई कोन थी करियां, आउं पिरीं सां कीअं आउं चंड जी भेट करियां। चई चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न प्रियसी। चई तूं अछो में राति। चई तूं त रुॻो राति जो थो अछो रोड़ो थी थो। चई मुंहिंजो पिरीं, चई सॼण नित सोजरा। चई मुंहिंजो पिरीं त हर वक़्तु सोजरो आहे, सोजरो ई सोजरो आहे। उन सां तुंहिंजी जेका कहिड़ी तुंहिंजी भेट थींदी। चई तूं अछो में राति। चई सॼण नित सोजरा। चई चंड थो चोई सच। हाणे चंड जेको आहे उते ज़िद करे वेठो त न आउं जेको आहे सो आउं आहियां, मूं में रोशनी वधीक आहे, तुंहिंजो वरी महबूब अहिड़ो वरी कहिड़ो आहे। हाणे माण्हू जी सूझ चंड खे कहिड़ी ख़बर, माण्हू जी सूझ जी ख़बर त वरी माण्हू खे हूंदी। सो चंड ते जेको आहे वरी जेको आहे कावड़जी पए त चंड खे लिखे चंड चोई सच विड़ी जे विचड़ी ॻाल्हि कबी सची।
पोइ जेकर विढ़ी पवी या विचड़ी पवी जे करे उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे। पर ॻाल्हि इहा थी साईं सिधी चई त तूं कॾहिं उभरी सचो दलील त ॾे न। तूं चवीं थो त आउं जेको आहे हर वक़्तु तो जहिड़ो तूं त पाण मोहताज आहीं, सिज खां रोशनी वठी। मुंहिंजो पीउ त सिध जो बि मोहताज कोन्हे को। तंहिंजे करे चंड तो चोई सच चई विड़ी जे विचड़ी चई कॾहिं उभरी संदड़ो कॾहिं उभरी गच। कीअं कॾहिं कॾहिं जेको आहे सफ़ा जेको आहे तूं लीक थियो वञी महबूब जे भेरूं जहिड़ो थियो वञी संदड़ो। चई कॾहिं उभरी सॾड़ो चई कॾहिं उभरी गच। चई मुंहं में ॿरई मच। ठीकु आहे त तुंहिंजे मुंहं में मच ॿरे थो पियो सुहिणो आई। चई मुंहं में ॿरई मच पर तोमें न आहे पेशानी पिरीअ जी। तोमें किथे आहिनि तारा आहे तिर आहे तिरोखड़ियूं मथनि फुलड़ियूं किथे आहिनि? किथे आहिनि फुलड़ियूं? किथे आहिनि तारा? किथे आहिनि महबूब जो अखियूं? किथे आहिनि महबूब जा भेरूं? आहे त तोड़ कुझु बि कोन। चंड ऐं पिरी कीअं जेको आहे लतीफ़ साईं जेको आहे चंड ऐं पिरी जी जेका वाखाण थो करे, कहिड़ी तारीफ़ थो करे। चंड थो चुआईं हक़, चंड थो चुआईं हक़ जे विड़ी जे विचड़ी चई ॿ अखियूं टियों नक तोमें न आहे पेशानी पिरीअ जी। ऐं तोखे चवां पई त तोमें महबूब जी पेशानी आहे ई कान। तोमें न को नक आहे न को तोमें अखियूं आहिनि, तोमें कुझु बि कोन्हे। चई हीउ चंड उहो ई। पर वरी उनजी जेका अहमियत आहे वरी उनजी बि ॻाल्हि थी करे। चंड ते जेको आहे भाई जेको आहे कावजी पवे थी किथे। चई चंड थो चुआईं हक़ चई विड़ी जे विचड़ी चई ॿ अखियूं चई मुंहिंजे पहिरीं जूं सुहिणियूं अखियूं आहिनि ॿ। उनजो कुंडो उनजो नक आहे, तुंहिंजो किथे नक? चई ॿ अखियूं टियों नक तोमें न आहे पेशानी पिरीअ जी। तोमें मुंहिंजे पहिरीं जी पेशानी कोन्हे, उनजी झलक ई कोन्हे, उनजो नूर ई कोन्हे। चई हीउ चंड उहो ई जो हुते पसे पिरीअ खे। चई चंड खे बि इन जे करे भायो त चंड जेको आहे सो इहो आहे दरबारी आहे पिरीं जो, इहो जेको उते वञे थो ऐं उनजे करे असीं बि पोइ जेको आहे सो हिनखे भायूं था। उनजे करे पिरीं जेको आहे सो आहे दरबार जो आहे, उनजे करे असां बि उनखे भायूं था। चई हीउ चंड उहो ई वाटर रूमान सां लतीफ़ चयो हीउ चंड उहो ई जो हुते पसे पिरीअ खे। चई आदत चइजे अजीब खे। हाणे वॾो जेको आहे सो हीउ ॼापो बि उमाणे आदत माना सलामड़ा मुंहिंजो कुरनिशूं। चई आदत चइजे अजीब खे। चई ॾियां जो रोई चई आउं जेको रोई जेको तोखे आदत जेको ॾियां हीउ तोखे सलाम थी जोके तोखे ॾियां आदत चइजे अजीब खे। ॾियां जो रोई राति सुहाई भूं सईं पटन वॾो पंध। चए थो राति सहाई भूं सईं पटन वॾो पंध हलंदे हबीबनि ॾे कराहा मोड़ मकंद। चई हलंदे हबीबनि ॾे चई कराहा मोड़ मकंद। चई ॿंधण सोई बंध चई ॿंधण सोई बंध जो पहुचाए पिरीअ खे। चई अहिड़ो बंदोबस्तु कर त अहिड़ो ॿंधण ॿध जो मन पिरीं ताईं जेको असांखे ज़रूरु पहुचाए। थी कहिड़ो तुंहिंजो पिरीं आहे जंहिं लाइ तूं चरी थी पई। इहो कहिड़ो तुंहिंजो महबूब लाइ जंहिं लाइ तूं चरियो थी पियो अची, इहा ॻाल्हि न पुछ। चए थो महबूब जी तारीफ़ जी ॿुधी कोन सघंदे चई खणी नेण खुमार मां। चई ॿुध जे करे ॿुधी हुजे महबूब जी तारीफ़ त ॿुध। चई खणी नेण चई खणी नेण खुमार मां चए नार कयां नज़र। चई सूरज शाखूं झकियूं चई सूरज शाखूं झकियूं चई कूमाणो कमर। चई सूरज जूं शाखूं झकियूं थी वियूं, हुनजा किरणा थधा थी विया ऐं तव्हांजो जेको कमर जेको आहे सो उहो कूमाण। हाणे इहो महबूब चई मुंहिंजो ॿुध। चई सूरज शाखूं झकियूं
वाह 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 लतीफ़ साईं तो था सदको। चई सूरज शाखूं झकियूं, चई कूमाणो कमर, चई तारा, चई कतियूं, चई ताइब थिया। चई सभिनी अची सजदो कयो, चई तारनि बि सजदा कया, चंड बि सजदो कयो, चई तारा कतियूं ताइब थिया। चई देखींदे दिलबर, चई झको थियो जोहर, चई झको थियो जोहर जानब जे जमाल सी। वाह वाह वाह। माना जानब जो जमाल इंसान जी इन खां वधीक ॿी कहिड़ी वॾाई थी सघे। इंसान जो इन खां वधीक ॿियो कहिड़ो मेराज थी सघे थो जो अहिड़ो माण्हू थी पवे, अहिड़ो महबूब थी पवे जो लतीफ़ साईं एॾी वॾी तारीफ़ करे। खणी नेण खुमार मां जा कयाऊं नाज़ नज़र, सूरज शाखूं झकियूं, चई कूमाणो कमर, चई तारा कटियूं ताइब थिया। चई देखींदे दिलबर, चई झको थियो जोहर जानब जे जमाल। महबूब जो जेको जमाल हो, अड़ा मसूद तूं भली करे मसूद इलाही ॾींहंनि खां पोइ आयो आहे, तुंहिंजी इलाही गैरहाज़िरी आहे। तूं सॼी दुनिया जो वरकी, ख़बर न कहिड़े सितारे कहिड़े चंड ते वियो आहे। मूं पे चओ थी लतीफ़ साईं जेको खंभात में ई तसवर थो ॾिए, हुन तारे हुन जाइ हुत मुंहिंजा सुपिरी, चई सॼण माखीअ साए कौड़ा थियनि कॾहिं, हुन तारे हुन हंधि हुत मुंहिंजा सुपिरी, चई सॼण माखीअ मंद कौड़ा थियनि कॾहिं, हुन तारे हुन वटि हुत मुंहिंजा सुपिरी, सॼण माखीअ मट कौड़ा थियनि कॾहिं। माना को अहिड़ो वक़्तु ईंदो जो इहे माण्हू जेको आहे माना हर कंहिं माण्हू खे नंढिड़ो नंढिड़ो जहाज़ हूंदो, उहो अकेलो माण्हू जीअं साइकिल मोटर ठाहिया अथनि अहिड़ा जहाज़ पोइ हुनजी स्पीड केॾी वॾी हूंदी, रुगो ई ॾाढ़ियनि मां हथु माण्हू कढनि। हीउ जेको माण्हू जो जेको समाज जेको माण्हू जो आहे उन में को सिस्टम उन में ठही पवे, उन में जेकॾहिं के फज़ीलतूं पैदा थी वञनि, हे माण्हू उनखे मालिकी करे विझनि त आउं सम्झां थो त हे बची सघे थो माण्हू। ऐं लतीफ़ साईं केॾी जॻह चए थो भलाईअ जा भेर, जीअं भलाईअ जा भेर पेशानीअ में पिणीअ खे, चई महबूब जो मुंहुं था ॾिसूं त दिलि बहार थी वञे, असीं सम्झूं था त असांजी भलाई थिए। छो त हर को माण्हू भलाई चाहे थो, हर को माण्हू नेकी चाहे थो, हर को माण्हू ख़ुशी चाहे थो, हर को माण्हू मज़ो चाहे थो। चई अहिड़ो माण्हू मिली वञे, अहिड़ा भला माण्हू अलबस्ती अहिड़ा मिली वञनि, अहिड़ा सलमान जहिड़ा माण्हू मिली वञनि हलिया माण्हू जी दिलि ख़ुशि थी वञे, मसूद जहिड़ो माण्हू मिली वञे। माना माण्हू लतीफ़ चए थो माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहुं घुरा सुपिरी। उहो त माण्हू त भाड़ियो थी पियो, हो माण्हू खे संभाले कोन थो, माण्हू माण्हू खे भाए कोन थो, माण्हू हुते माल जे पुठियां डोड़ंदो पियो। माण्हू जॾहिं तोखे मिली वियो अॼु त माल जंहिंजो आहे उहो बि तोखे मिली वेंदो आहे। तंहिंजे करे हीअ केॾी लतीफ़ साईं ख़ूबसूरत ॻाल्हि थो करे, चवे थो त भलाईअ जा भेर पेशानी में पिणीअ। वाह वाह। चई अङण उकजनि जे ॾे पाॿो ई पेर, चई जेके मरनि थियूं तुंहिंजे लाइ, जेके तुंहिंजे लाइ जेके सिकनि थियूं जेके तुंहिंजे लाइ, हे जेके तुंहिंजे लाइ जेके उकंदियूं पयूं, चई महिरबानी करे उन्हनि जे अङण ते थधड़ा पेर घुमाए। वाह वाह वाह। चई अङण उकंदियुनि जे चई ॾे पाॿो हे पेर, चई कमर चंड सां मुखातिब आहे, सिज सां मुखातिब आहे। इहो कमाल आशिक़नि जो, कीअं जेको आहे आशिक़ जेके आहिनि सॼी नेचर खे पंहिंजे मुठ में करे था वठनि। चंड बि उन्हनि जे ताबे, सिज बि उन्हनि जे ताबे, तारा बि उन्हनि जे ताबे, वतन जेको आहे उन्हनि सां ॻाल्हाईंदा था वठनि। ऐं उनखे चवंदा कमर पारे केरु शम्स सुपेरियनि सी, चई न को कमर आऊं पारियां न को शम्स पारियां। माना आऊं भेट ई नथी करियां मुंहिंजो महबूब जेको आहे सिज जहिड़ो आहे, या मुंहिंजो जेको आहे सो पहिरीं आशिक़ असांजा शाइर ईअं चवनि था। हीअ चए थो न न न चंद छाजा, हीअ त कुझु बि कोन्हे, छाजो शम्स छाजो कमर। चई भलाई आहिनि पिणी भलाई पंहिंजी, चई त मुंहिंजो पीउ जेको आहे उहो पंहिंजो वटि पाण आहे,
उनजो को सानी कोन्हे, उनजो को मट कोन्हे, को मुंहिंजो पिरी पिरी आहे बसि। चई भलाई जा भेर, वाह वाह वाह। चई भलाई आईन पिरी भलाई पाइजे, चई सबा जा सिर चढ़ी, वाह वाह वाह। चई सबा जा सिर चढ़ी ॾोरापो न ॾीन। चई सबा जा, चई मुंहिंजा पिरी सबा जा आहिनि। चई सबा जा, चई सिर चढ़ी, चई ॾोरापो न ॾीन। चई जे मूं ॾे मजूं थीन। चई जेकॾहिं हिसाब किताब में जेकॾहिं मूॾा खे मजूं थियूं थियनि, चई जेकॾहिं कचायूं थियूं मूॾा थियनि, चई जे मजूं मूॾे थियनि त सॼण सजायुनि में। चई मुंहिंजो महबूब जेको आहे उन्हनि खे वरी टिक कयो, चए मंदरु ॾियो छॾे, ऐं सजायुनि में जेको आहे मूंखे लिखियो छॾे, जी महिरबानी आहे। चई हयाती हेका। हाणे हिते जेको आहे दुआ, हाणे हिते धणी खां जेको आहे दुआ थो घुरे आशिक़, चए थो जी मुंहिंजी जेका हयाती हाणे असांखे पिरी सां मिला। हाणे सिकाए न घणो असांखे, महिरबानी करे घणी सिकाएसीं, सॼी ज़िंदगी को सिकण लाइ त कोन जवा आहे। चई हेका चई धणी करींदे कॾहिं। चई मुंहिंजा धणी कॾहिं महबूबनि सां मिलाईंदे। चई मूं मन में, चई मन में मुश्ताकनि जे, चई कीअं रचाए रांदि। चई कहिड़ी रांदि रचाई अथई, कीअं रांदि रचाई अथई, असांखे त हाणे सुख कोन थो अचे इहा रांदि खेॾण खां सवाइ। चई पिरी ॾेसांदड़ पांद, तूं वञी जापान वेही रहिया, असीं केॾा वञ। चई तूं त हलियो में ॾेसावर, ॾेसांदड़। चई तूं, चई पिरी ॾेसांदड़ पांद। चई मन में मुश्ताकनि जी, चई कीअं रचाए रांदि, चई पिरी ॾेसांदड़ पांद। चई ॻुझ ॻरहया किनसी। चई मुंहिंजो जेको पिरी आहे उहो त ॾेसावर आहे, उहो त परदेस आहे। हाणे आऊं हीअ जेके ॻुझ जूं ॻाल्हियूं, हीअ अंदरि जो जेको सूर आहे, इहो कंहिंसां सलियां। ॿियो त को आहे कोन महबूब, हुजे न अलबत्ती हुजे जंहिंसां इहे ॻाल्हियूं कजनि, अहमद गाज़ी हुजे उन सां ॻाल्हियूं कजनि, मसूद सां ॻाल्हियूं कजनि। ॿियो महबूब आसमान तां त कोन ईंदा, महबूब त इहे आहिनि। ऐं ॻोल्हे पियो लतीफ़ साईं, महबूबनि खे ॻोल्हे पियो। चई किथे हूंदमि हेर, ऐं आउं हीअं तव्हांखे ॻोल्हियां। इहो महबूब हैदराबाद में मसूद हूंदो, बदीन में हूंदो, के जेको आहे सो अमरीका में हूंदो, ऐं महिराणा हीअ दवाली शरीफ़ में वेठो हूंदो। हीअ सलमान उमर ॾाहिरी, हाणे ख़बर न आहे किथे वेठो आहे, हाणे खानवान में वेठो आहे या सांगड़ में वेठो आहे त सॼो पिरी जो देश, पर असां किथे ॾिठो आहे? असां त पंहिंजो ॻोठ बि कोन ॾिठो आहे, असां त लाड़ बि कोन घुमी असां। ऐं हींअर जेको आहे सो गुड़ो बि, हींअर जेको आहे सो पीरी में वञी गुड़ो ॾिसी आहे त गुड़ो मूं कोन ॾिठो, इहो वलास अञा कोन ॾिठो हुई, किथे असां ॾिठो आहे? दुनिया ते जेको आहे सो मसूद पियो घुमे, पर आउं सम्झां थो त असां त अञा जेको आहे पंहिंजो जेको आहे सो घर बसी जेको आहे कोन जागे सघियासीं। चई किथे हूंदमि हेर। हाणे माना माण्हुनि खे ओचितो जेको आहे सो ईअं ओटार अची वञे, हलियो पिरी जो यादगिरो अची वञे, जीअं जेको आहे सो झड़पजी वञे, झटको अची वञे माण्हुनि खे। अहिड़ी का कैफ़ियत थी आहे जेको आहे सो आशिक़नि जी। चई किथे हूंदमि हेर। चई हींअर सॼण सारिया, अची ख़ैर त आहे। चई हींअर सॼण सारिया, चई अची लालण न ॾिए। हाणे जेको आहे पिरी सां ॻाल्हाए पियो माण्हू, पिरी हुजे न हुजे, पिरी सां पिरी त हर वक़्तु अखियुनि में बि हूंदो आहे, अखियूं बंदि कंदियूं आहिनि, अंदरि बि हूंदो आहे, ॿाहिरि बि हूंदो आहे हर वक़्तु, पोइ माण्हू खे ॾिसण में अचे न अचे। चई अची लालण न ॾिए मथे पलंगनि पेर। हीअ तुंहिंजा पलंग आहिनि, उन्हनि ते अची उन्हनि ते पेर नथो ॾी उन्हनि ते। चई वाह वाह वाह। चई थी विरूहण वेर। चई महफ़िल जो वक़्तु अची वियो आहे, कचहरी जो टाइम थियो आहे, विंदर ऐं विरूहण जो वेर थी आहे। चई थी विरूहण वेर। चई ॻुझ ॻरया किनसी,
चई हाणे ही दिलि जूं ॻाल्हियूं कंहिंसां करियां, चई कुझु ॻाल्हायां किनसी, चई सहसे सिजन उभरे, चई 84 चंडनि, चई 84 चंड उभरी पवन, 84 सहसे हज़ारे सिज चई उभरी पवन। ॾिसो न मुबारक जी जाइ अचे पई, जेको पहिरीं जेको आहे माना उनजी जेका उहा चिटाई ऐं उनजी जेका सूंहं जेका आहे, उन सूंहं खे ई किथे कीअं पियो, उन में ई हिकिड़े पासे जेको आहे सिज पियो गॾु करे। ॾिसो रांदीका आहे न ॼण, आशिक़नि जे लाइ त मूं अर्ज़ु कयो त हीअ जेका फितरत आहे तव्हांजी काइनात आहे, या मुठ में वॾी पई, जेॾी महिल चाहिनि ड्राइनि, जेॾी महिल चाहिनि हुनखे ठाहिनि। चई सहसे सजन उभरे, चई 84 चंडनि, चई बिलाए ख़ुदा जो कसम, चई बिलाए रे पिरनि सभु ऊंदा ई भाया। माना हिते ख़ुदा जी तारीफ़ नथो करे, ख़ुदा जो कसम थो खणे, तारीफ़ माण्हुनि जी थो करे, छो त माण्हू खे महान थियणो आहे। चई सहसे सिजन उभरे, चई 84 चंडनि, चई बिलाए रे पिरनि, चई सभु ऊंदा ई भाया। चई महबूब खां सवाइ, पीढ़ीअ खां सवाइ, चई सॼो मुल्क चई ऊंदा ई आहे, चई कुझु बि कोन्हे, चई ऊंदा ई अध राति में पीढ़ी पसायो पाण, चई ऊंदा ई अध राति में चई पीढ़ी पसायो पाण, चई चंड कचनि साण, चई चंड कचनि साण पेई वियो पड़ला में। माना उहो चंड ऐं उहे जेके कचूं जेके हुयूं ॼण त उहा ऊंदा ई हुई। माना पहिरीं खां सवाइ चए थो इहे सभु जेके आहिनि ऊंदा आया, कुझु बि न आहिनि। ऐं जॾहिं पहिरीं अचे थो त इहे सभु शयूं जेके आहिनि उहे ख़तमु थी थी वञे। चई चंड लॻंदी मंद तूं संजे ई सीख थी।